ओम साईं राम। गुल एकटीम। विजय आनंद स्वामी, बलाराम मानकर, तात्या साहेब नूलकर, मेघा ऐं शींहं जो उद्धार। श्री कृष्ण गीता जे 8 अध्याय में चयो आहे त जेको मूंखे अंत घड़ीअ में सिमरन करे थो सो मूंसां अची मिले थो। साॻी तरह जंहिंखे अंत वेली जेका ॻाल्हि यादि पवंदी उहा ई जूण वठणी पवंदी। केरु पक सां त चई की न सघंदो त पछाड़ीअ में उत्तम वीचार या प्रभु सिमरन कंदे मरंदुसि। उन वक़्तु केतिरनि सबबनि करे मरंदड़ प्राणी खे डप वेड़े था वञनि। तंहिं करे जे असां हयाती उत्तम वीचार करण ते हिल आहे त संभव आहे त अंत समय उन्हनि सुठनि वीचारनि जी यादगिरी ऐं प्रभु चिंतन कंदे असांजी देह छुटे। इन करे प्रभु सिमरन जो हर रोज़ अभ्यास करणु तमामु ज़रूरी आहे, न त अंत वेले घरू झगड़नि में मन वञी फासंदो। जे अष्ट देवता या गुरू खे उन वक़्तु यादि कंदा त उहो उन वक़्तु ज़रूरु अची सहायता कंदो। विजय आनंद नाले हिकु मद्रासी सन्यासी मानसरोवर ढंढ जी यात्रा ते निकितो। रस्ते में साईं बाबा जी कीर्ति ॿुधी शिरडी में आयो त उते हरिद्वार जे स्वामी सोमदेव सां संदसि मुलाक़ात थी ऐं खांसि पुछा करण ते विजय आनंद खे ॿुधायईं त गंगोत्री खां मानसरोवर 500 मील उत्तर तरफ़ आहे। वाट ते जेके तकलीफ़ूं आहिनि तिन जो बि ज़िक्र करे चयईं त 500 मीलनि में बर्फ़ छाइल रहंदी आहे ऐं के जानवर आहिनि जो यात्रियुनि खे कष्ट पहुचाईंदा रहंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿुधी वीचारो सन्यासी जी दिलि बीहजी वई ऐं यात्रा करण जो ख़्यालु त्यागे मस्जिद में वेही रहियो। अंतर्यामी बाबा जिन हिन जो ख़्यालु परोड़े कावड़जी चयो त हिन गीदी ऐं काहिर सन्यासी खे ॿाहिरि कढी छॾियो। हिन सां संग करणु अजायो आहे। बाबा जे सुभाउ खां अणवाक़िफ़ु हुअण करे सन्यासी इहे लफ़्ज़ ॿुधी हिकारी घबराइजी वियो, पर धम जले रोज़ानो हलंदड़ चरखो वेही ॾिसणु लॻो। प्रातकाल जो बाबा जे दरबार में माण्हुनि जी पीअ लॻंदी हुई ऐं हर को बाबा जिन जी कान का पूजा करे हलियो वेंदो हो। के बाबा जा चरण छुई, के सिर्फ़ु दर्शन करे, के चंदन लॻाए, के गुल फुल चाढ़े, के बदन खे सुगंध लॻाए नमस्कार करे हलिया वेंदा हुआ। लेकिन इहो जाचे ॾिठाई त जात पात जो को भेदभाव हिते कोन आहे। इहो ॾिसी सन्यासी जी मस्जिद छॾे वञण ते मर्ज़ी कान थी। 2 ॾींहंनि खां पोइ सन्यासीअ खे मद्रास मां ख़त आयो त तुंहिंजी माउ जी हालति तमामु गंभीर आहे। चिंता में पइजी इहो ख़त बाबा जे चरणनि में रखी बाबा जिन खां घर वञण जी आज्ञा वठणु लॻो। अंतर्यामी बाबा जिन चयसि, जेकॾहिं तोखे माउ में एतिरो मोह हो त सन्यास छो अख़्तियार कयो अथई। चुपचाप फाड़े में मोटी वञ ऐं उते शांतीपूर्वक रह, पर ख़बरदार रहिज, फाड़े में चोर घणा आहिनि, तंहिं करे दरवाज़ा बंदि करे छॾिज, न त चोर सभु कुझु खणी वेंदे। लक्ष्मी याने माल मिल्कियत जी माया ॾाढी चंचल आहे ऐं हीउ शरीर बि नासवंत आहे। इहो सबब ऐं सिख्या पकी करे हिन लोक ऐं परलोक जे सभिनी पदार्थनि जो त्याग करे पंहिंजो धर्म ऐं फ़र्ज़ु पालींदो रहिज। जेको बि उन ई तरह हलत कंदो ऐं रहत हलंदो त हरि प्रभु जो दर्शन में रहंदो। तुंहिंजो सभिनी कष्टनि खां छुटकारो थींदो ऐं परम आनंद जी प्राप्ति पिणु कंदो। जेको बि परमात्मा जो ध्यानु ऐं चिंतन प्रेम ऐं भक्ति भाव सां कंदो त परमात्मा उन जे बिना देर सहायता कंदो। तूं पूर्व जन्मनि जे शुभ संस्कारनि करे हिते अची पहुतो आहीं। तंहिं करे जेकी मां चवां थो उनखे ध्यान सां ॿुधी पंहिंजे जीवन जे आख़िरी लक्ष्य ऐं मक़सद जो वीचार रख। इच्छा रहित थी यानी का बि कामना मन में न रखी सुभाणे खां श्री भागवत जो 3 हफ़्तनि जो पाठ चालू कर त भॻवानु तो ते प्रसन्न थींदो ऐं तुंहिंजा सभु दुख दूर कंदो। तो त माया जो पर्दो दूर थी वेंदो ऐं तोखे शांती प्राप्त थींदी। बाबा जिन हिन जो अंतकाल वेझो ॾिसी हिन खे मथियों उपदेश ऐं उपाउ ॿुधायो ऐं गॾोगॾु राम विजय पढ़ण जी पिणु आज्ञा ॾिनई, छो त यमराज खे उहा वाणी वधीक रास कंदी आहे। ॿिए ॾींहुं सन्यासी विजय आनंद सनानु वग़ैरह करे शुद्ध थी लेंडी बाग जे एकांत वारे टुकर में भागवत जो पाठ आरंभ कयो। ॿिए पाठ पूरे करण ते अहिड़ी थकावट मालूम कयईं जो 2 ॾींहं वरी अची वाड़े में रहियो।
टे ॾींहुं बड़े बाबा जे गोद में प्राण ॾिनई। बाबा जिन हुकुम कयो त संसार सन्यासी जे मृतक शरीर आम माण्हुनि जे दर्शन लाइ रखियो वञे। पोइ पुलिस खे इतला ॾिनो वियो, जंहिं जांच पड़ताल करे शरीर खे खणण जो हुकुम ॾिनो ऐं पोइ शरीर जो धर्मी संस्कार कयो वियो ऐं उते संदसि समाधि पिणु ठाही वई। मतिलबु त बाबा जिन जी महर दया सां सन्यासी खे सिद्धगति प्राप्त थी, यानी बाबा जिन सन्यासी खे सिद्धगति प्रदान कई। बालाराम मानकर नाले हिकु गृहस्थी भक्त जे जॾहिं स्त्री गुज़ारे वई त हू निराश थी सभु घर ॿार पंहिंजे पुट जे हवाले करे शिरडी में बाबा जिन जे वेझो अची रहियो। हिन जी दिलि शुद्ध थियलु ॾिसी हिन जे अंदर में फेरे आणण लाइ हिन खे 12 रुपया ॾेई चयऊं त तूं सतारा ज़िले जे मछनगढ़ में वञी करे रहो। बालाराम जी दिलि उते वञण ते कोन हुई, पर बाबा जिन चयसि त तुंहिंजे कल्याण लाइ मां तोखे इहो उत्तम उपाय ॾसे रहियो आहियां। तूं मछनगढ़ में वञी ॾींहं में 3 दफ़ा गदा जो ध्यानु कंदो कजि। बालाराम विश्वास रखी उतां हलियो वियो। उते जी हवा, पाणी ऐं सावक वग़ैरह हिन खे ॾाढा पसंदि पिया ऐं दिलि में ख़ुशी थियसि। बाबा जे चवण मूजिबि गदा जो ध्यानु करणु शुरू कयईं ऐं थोरनि ॾींहंनि खां पोइ खेसि दर्शन प्राप्त थियो। रवाजी तरह दर्शन सिर्फ़ु तिरा अवस्था में पहुचण वारनि खे मिलंदो आहे, लेकिन बाबा जी दया दृष्टि करे बालाराम खे प्राकृत अवस्था में ई दर्शन मिलियो। दर्शन मिलण ते बालाराम बाबा खां पुछो, अवां मूंखे मचनगढ़ में छो रवानो कयो? बाबा जी उत्तर ॾिनुसि त शिरडीअ में रहंदे तुंहिंजे मन में नाना प्रकारनि जा संकल्प ऐं विकल्प उथड़ लॻा हुआ। इन करे तुंहिंजे चंचल मन खे शांति करण लाइ मूं तोखे उते मोकिलियो। ॿी ॻाल्हि त तूं सम्झी वेठो आहीं त मां बाबा सिर्फ़ु शिरडी में हाज़िर आहियां ऐं मुंहिंजो शरीर 5 तत्वनि जो ठहियलु पुतलो 2.5 हथनि जो आहे। पर हींअर तोखे मालूम थियो आहे त हींअर तुंहिंजे साम्हूं बीठल ऐं शिरडी वारो बाबा साॻियो ई आहे। मां जिते किथे बि पहुची सघां थो ऐं अभिन्य आहियां। बालाराम मानकर दर्शन करण खां पोइ उहो स्थान छॾे बांद्रा ॾांहुं रवानो थियो। संदसि मर्ज़ी हुई त अवल पुणे खां दादर ताईं रेल में वञा, पर जॾहिं टिकट घर वटि पहुतो त माण्हुनि जी एतिरी भीड़ ॾिठी जो टिकट ख़रीद करे की न सघियो। एतिरे में हिकु ॻोठाणो जंहिंजे कुल्हे ते कंबल पियलु हो ऐं सिर्फ़ु लंगोटी ॿधल हुअसि, संदसि साम्हूं अची बीठो ऐं चयईसि, अवां केॾांहुं वञी रहिया आहियो? मानकर चयसि त दादर वञी रहियो आहियां। हिन चयसि, मूंखे दादर जी टिकट आहे, पर मां कंहिं ज़रूरी कम करे नथो वञी सघां। हीअ मुंहिंजी टिकट, तव्हां खणो। मानकर टिकट वठी ख़ुशि थियो ऐं खीसे मां पैसा कढणु लॻो त टिकट ॾियण वारो लंगोटियो माण्हुनि जी भीड़ में गुम थी वियो। मानकर हेॾां होॾां निहारियो, चकर हयां, पर लंगोटी वारो लुधुसि ई कोन। मानकर संदसि आसिरे में गाॾी छुटण ताईं निहारींदो रहियो, पर नेठि गाॾी छुटी ऐं मानकर हुन में रवानो थियो। मतिलबु त मानकर खे ही ॿियो भेरो हिकु अजीब नमूने जो दर्शन मिलियो। मानकर दादर में कुझु ॾींहं रही पोइ शिरडी में मोटी आयो ऐं बाबा जे चरणनि में हयाती भर रहियो। अंत में बाबा जिन जी हाज़िरी में ई संदसि देह छुटी ऐं बाबा जिन जी आख़िरी आशीर्वाद प्राप्त थियसि। भगत तात्या साहिब नूलकर जो देहांत पिणु शिरडी में ई थियो, जंहिंजो वर्णन साईं लीला पत्रिका में लिखियलु आहे। हू उन वक़्तु पंढरपुर में उप न्यायाधीश हो ऐं साॻे वक़्तु नाना साहिब सिंदोरकर उते ममलदार हो। ॿई पाण में गॾिजी ज्ञान चर्चा ऐं वार्तालाप कंदा हुआ। तात्या साहिब जो संतनि में विश्वास की न हो, पर चांदोरकर जे वरी संतनि में पूरो विश्वास हो, जंहिं करे नूलकर सब जज खे साईं बाबा जूं लीलाऊं ॿुधाए हिन में साईं लाइ श्रद्धा पैदा कयईं। हिकु दफ़े चयईंसि त मूंसां गॾु हली बाबा जिन जो दर्शन कयो। सब जज नूलकर चयसि त मां 2 शर्तनि ते हलंदुसि। पहिरियों त मूंखे ब्राह्मण रसोइयो खपे जो हिन जे हथ जो ठहियलु मां रसोई खाईंदुसि। ॿियो, बाबा जे ॿेठा लाइ मूंखे नागपुर जा संतरा खपनि। चांदोरकर 2 शर्त क़बूल कया। कुदरत सां चांदोरकर वटि हिकु रसोइयो ब्राह्मण नौकरी करण लाइ आयो। हिन खेसि नूलकर वटि मोकिले ॾिनो। वरी संतरनि जी टोकरी पिणु पार्सल ते आयसि, जंहिं ते मोकिलींदड़ जो नालो बि लिखियलु कोन हो। उहो पार्सल बि सब जज नूलकर खे मिली वियो। तॾहिं पंहिंजा 2 शर्त पूरा थियल ॾिसी खेसि पंहिंजी ज़ुबान पारण लाइ लाचार शिरडी वञिणो पियो। जॾहिं उते पहुता त बाबा जिन अवल त कावड़ में अची के लफ़्ज़ चया त नूलकर जंहिंजो संतनि में विश्वास ई की न हो, तंहिंखे बाबा जा लफ़्ज़ ॿुधी वधीक कावड़ लॻी। पर चांदोरकर जे चवण ते जॾहिं ठहिरियो, कुझु वक़्तु बाबा जो दर्शन कयईं त नासिक मां फिरी आस्तिक थी पियो
ऐं चवणु लॻो त बाबाजन बराबरि ईश्वर जा अवतार आहिनि। मुंहिंजिस बाबाजन जो एतिरो क़दुरु प्रभाव थियो जो रिटायर करण खां पोइ शिरडी में अची रहियो। जॾहिं संदसि अंत समय आयो त खेसि धर्मी पुस्तकनि सां पाठ ॿुधाया विया ऐं जॾहिं प्राण छॾियईं तॾहिं बाबाजन जे चाखणे ते मथो रखी हलंदो रहियो। बाबा खे जॾहिं इहो समाचारु सुणायो वियो तॾहिं चयूं, अड़े तात्या आग ॾेई हलियो वियो, पर हाणे संजो जनम मरण कीअं न थींदो। भगत मेघा जो देहांत पिणु बाबाजन जे चरणनि में थियो। गुल 28 में अहवालु हुनजो ॾिनल आहे त जॾहिं मेघा जा ॻोठाणे खेसि मसाणे खणी विया तॾहिं बाबाजन साणनि शामिलु थिया ऐं संदसि मृतक शरीर ते गुल वरसायूं ऐं अग्नि संस्कार खां पोइ बाबाजन जे अखियुनि मां लुड़क वहणु लॻा ऐं ॻोड़ा ॻाणींदे मस्जिद में मोटी आया। इहो सभु छो ऐं कहिड़े सबबु करे? पंहिंजे भक्त खे सदगुति प्रदान करे बि बाबा जो रोअणु इहा हिकु तमामु विचित्र लीला चइबी। लेकिन बाबाजन शरण में आयल हिंसा कंदड़ शींहं जी मुक्ति कई, इहो वर्तांत ॿुधो। बाबाजन जी महासमाधि वठण खां 7 ॾींहं अॻु में मस्जिद जे साम्हूं हिकु ढगे गाॾी अची बीठी, जंहिंमें ज़ंजीर सां ॿधल शींहुं हो, जंहिंजो भयानक मुंहुं गाॾी जे पुठे पासे खां हो। उन्हीअ शींहं जा संभालींदड़ 2 फ़क़ीर हुआ, जे हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ में वञी पैसा वठी शींहं जो निमाउ करे पंहिंजी आदर पूर्णा कंदा हुआ। पर शींहं खे अहिड़ी का ॻुझी बीमारी हुई जो रोज़ बि रोज़ ॻरंदो पियो वञे। हिननि खाधे में केतिरियूं दवाऊं बि खारायूं, पर उहो वधीक ॻरंदो वियो। आख़िर में बाबा जी सारा ॿुधी शिरडी में अची शींहं खे बैलगाॾी में मस्जिद जे दर साम्हूं बीहारियऊं। अंदरनि पीड़ा सबबु शींहं ख़ौफ़नाक गर्जना कंदो रहियो ऐं माण्हू डप विचां परियां बि ॾिसणु लॻा। दरवेशनि मस्जिद में अंदरि वञी बाबा सां हाल ओरियो ऐं संदसि आज्ञा सां शींहं खे ॾाकण जे साम्हूं वठी आया। जीअं बाबा जी दृष्टि शींहं ते पई त शींहं छिरक भरे पुठिते हटियो ऐं पंहिंजी गर्दन झुकाए बीठो। बाबा जे दृष्टि हणण सां शींहं ॾाकण ते मथे चढ़ी वियो ऐं बाबा जे मुंहं में प्यार सां निहारणु लॻो ऐं पुछ लोॾणु लॻो। सांदे 3 दफ़ा बाबा ॾे निहारे पुछ लोॾे ज़मीन ते पइजी पियो ऐं गुज़ारे वियो। ॾिसण वारा सभु हैरान थी विया। संभाल करण वारा फ़क़ीर अवर त दुखी थिया, छो जो संदन आजूका जो आसरो हली वियो, पर वो सम्झ में आहिनि ऐं चवणु लॻा त जेतिरो कर्ज़ु असां शींहं खां लहणंदा हुआसीं उहो कर्ज़ु चुकाए हलियो वियो। वरी बि चङो थियो जो साईं बाबा जहिड़े संत जे रूबरू मरण ते ज़रूरु संदसि सदगति थींदी, छो त संतनि जे चरण ते मथो रखणु ऐं प्राण त्यागण सां खेनि ज़रूरु मुक्ति मिलंदी आहे। शींहं जा बि के अॻियनि जन्मनि जा पुण्य कर्म उदय थिया जो अंत समय खेसि साईं बाबा जहिड़े संत जो दर्शन प्राप्त थियो। गुल 31 पूरो थियो। ओम साईं राम।